मशहूर शाइर ऐं मेज़बान इरशाद जागरानी एतिरा बि जुर्म करे वरितो ऐं सहर शाह ऐं हुनजी फैमिली खां माफ़ी घुरी वरिती। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़ ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु टाइम पहिरियां सहर शाह इरशाद जागरानी ते कंप्लेन कई हुई ऐं जंहिं कंप्लेन ते इरशाद जागरानी खे गिरफ़्तार बि कयो वियो हो। सहर शाह जो चवणु आहे त इरशाद जागरानी मूंखे ब्लैकमेल कंदो हो ऐं मुख़्तलिफ़ आईडियुनि तां मूंखे मैसेज बि कंदो हो। सहर शाह जो वधीक चवणु आहे त इरशाद जागरानी वटि हुनजी कुझु अहिड़ियूं तस्वीरूं हुयूं जंहिंजे दारोमदार ते इरशाद जागरानी हुनखे ब्लैकमेल करे रहियो हो। सहर शाह वधीक ॿुधायो त हुन वटि हू सभु एविडेंस मौजूदु आहिनि। उन खां बाद में दोस्तो इरशाद जागरानी पंहिंजो जुर्म क़बूल करे वरितो ऐं हुन सहर शाह ऐं हुनजी फैमिली खां माफ़ी घुरी वरिती। उमेद आहे दोस्तो त अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो आहे। ऐं उन खां अलावा तव्हां दोस्तनि सां हिकु गुज़ारिश आहे त वेंदे वेंदे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वञो ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिल करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।